असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बोदलो डायरी जेका मोरी आहे उते फुल माइनर जो जेको तइमीराती कमु आहे उहा करोड़ रुपयनि जी बजट आहे। उनजे जेको आहे सो तइमीराती कम में नाक़स मटेरियल जो इस्तेमालु थियणु लॻो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु हितां जा आबादगार सरापा एहतजाज बणिजी हींअर जेको आहे सो फुल वाया रोड आहे उन ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई आहे। अचो त उन आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। इंजीनियरिंग अमले किया है एक्सीएन साहब के तो जियां असांजो फुल माइनर जो कम सही तरीक़े सां कराइन। हिन में जो ठेकेदार आहे वो मटीरियल बि सेवण जो इस्तेमालु पोइ करे, मिट्टी जेकी आहे उनखे लीड जी मिलियल आहे, मिट्टी बि जो उतां पटे सिम वारी मिट्टी शाख में विझे पोइ हीअ फुल माइनर जेकी मुढ खां वठी लाइनिंग थींदी पई अचे उहा पुछड़ी ताईं सही रखनि। जेकी कागज़नि में आहे जेके इंच या ॾेढ इंच इनखे किराईंदा था अचनि उहा उअं ई किराईंदा अचनि। हीअ असांखे चवंदा त असां जो आहे सो असां फाल हणंदासीं, हालांकि फाल पकी थियण खां पोइ जेके बि शाखूं ठहियूं आहिनि उनखे किथे बि फाल न आहे। असां वॾी कोशिशि सां हीअ शाख मंज़ूरु कराई आहे जंहिंजी लाॻत 1 अरब 25 करोड़ आहे ऐं तमामु सुस्ताईअ सां हिते कमु पियो हले ऐं मूंखे लॻे थो त ही 4-5 महीना वठंदो। असांजे बच्चनि जी रोज़ी आहे, फुल जेके बि शाखूं पकियूं थियूं आहिनि टेल ते फुल वहनि पियूं, उन में का बि इहो फाल कान्हे। जेको आहे सो तक़रीबन को 2 फुट जो फाल ॾेई हिनखे हेठि पाणी खे किरायो थो वञे। कैमरामैन शाहिद अली घुमण सां गॾु पप्पू डायरी, सिंध टीवी न्यूज़, मनहड़ो।